अॼुकल्ह जो तरक्की याफ़्ता चवे थो त इंसान असल में बांदर हो। छा हो? पोइ तरक्की करे 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 हली 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 पुछ छणीसि। समझो था न सही? पोइ अॻे हलंदो हो चइनि पेरनि ते ढूंढड़ो थी, पोइ तरक्की करे 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 पोइ उभो थी वियो। हाणे बांदर मां फ्री थियो आहे इंसान। खुदा जे वास्ते सच ॿुधाए, तूं बांदर पोटरो या आदम पोटरो? पर जेको न पंहिंजे पाण खे बांदर पोटरो चए त ते कहिड़ी मयार आहे। उहो मश्करे वांगुरु छॾियो मूंखे, मां पंहिंजी ॿेड़ी पाण थो ॿोड़ियां। पोइ मुंहिंजा आदा जेको पंहिंजी ॿेड़ी पाण वेठा ॿोड़नि, इहा तोखे कॉलेज तालीम ॾिनी आहे, इहा तोखे यूनिवर्सिटी तालीम ॾिनी आहे, इहा तोखे जदीद इल्म तालीम ॾिनी आहे। ग़लत आहे, ग़लत आहे, ग़लत आहे। रब करीम जी ज़ात तमाम इंसान खे आदम मां पैदा फरमायो आहे। कंहिंजा औलाद आयो चओ, कंहिंजी औलाद? हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलाम जी। हाणे सभु असां आदम जी औलाद आहियूं। आदम वसीलो कंहिंजो वरितो? चओ रसूलुल्लाह जो। कंहिंजो वसीलो वरितई? हाणे ॿुधो, पीउ जे तरीक़े ते हिलाली हलंदो या हरामी? वरी त चइजो ॿुधा, हेॾो वारा कोन था चवनि। अवा पीउ जे तरीक़े ते हिलाली हलंदो हरामी? पंहिंजे वॾड़नि जो तरीक़ो, पर वॾड़नि जो तरीक़ो बि सचो हुजे, कूड़ो न। वॾनि जो तरीक़ो सचो। ईअं न हुजे तुआरो पीउ पीअंदो हुजे भंग त तूं वरी 4 कूंडा वधीक पीअंदो। अबे जे तरीक़े ते हला। वॾनि जो तरीक़ो बि नेक तरीक़ो। त अल्लाह जो नबी त सचो हो न सही, ऐं ख़ुदा जे नबीअ जी इक़्तिदा करणी आहे। हाणे आदम अलैहिस्सलाम वसीलो वरितो, असां जेकॾहिं हिलाली आहियूं त वसीलो वठणु खपे या न खपे? पोइ मालूम ईअं थो थिए त जेके वसीलो वठनि था से हिलाली आहिनि, ऐं जेके आदम जी औलाद सॾाइण बावजूद हज़रत महबूब जो वसीलो नथा वठनि से मां नथो चवां, तव्हां भली चओ। जी साईं, अॼु राति चवे थी भली चओ। मां त अञा वधीक थो चवां, मां त अञा वधीक थो चवां, पर छलियो झलियो अञा। सलात पढ़ो बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम। असांजो नबी पाक नबी। चओ असांजो नबी। ॾाढे चओ असांजो नबी। जना बाग में तक़रीर थी न मुंहिंजी, यादि अथव? तव्हां यादि कयो न, कर मूंखे यादि आहे। मां उते ॿुधायो त तव्हांजे हिकिड़े इलाइक़े जे मुले पंहिंजे किताब में लिखियो आहे त नबी साईं एतिरो अची तंग ऐं बेज़ार थियो जो पाण खे मारण जे लाइ ख़ुदकुशी करण लाइ तयारु थी वियो। यादि अथव न? किताब में लिखियो हुई। उन किताब जे अंदरि असां ॻाल्हि कई त बाबा इहा रिवायत ज़ईफ़ आहे, मुरसल रिवायत आहे, इन रिवायत ते जरह कई वई आहे। जेकॾहिं कंहिं ॿियनि लिखियो आहे त लिखण सां का ॻाल्हि साबित कान हूंदी आहे, लिखण खां पोइ जांचणो पवंदो आहे। कई अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके किताबनि में लिखियलूं आहिनि, पर पोइ इल्मु रिजाल जो, इल्मु सनद जो छो ईजाद थियो आहे? सच ऐं हक़ ऐं नाहक़ खे बि त सोचणो आहे न। लिखिजी वियो सो सच थी पियो छा? लिखियल भली हुजे पर सोचणो आहे। हिननि खे मज़ो ईंदो आहे नबी जे तौहीन में। हे ग्रुप ई अहिड़ो आहे। असांजे लेखे त रुगो हिननि जे ॿेर वारे लिखियो आहे, पर अॼु साईं ज़ैनुल आबिदीन शाह मूंखे किताब ॾेखारियो। किताब मुंहिंजो हो, ॾिनो बि मुंह मांसि पढ़ण जे लाइ, पर मुंहिंजे नज़र खां इहा ॻाल्हि कान गुज़री हुई। अॼु साईं ताज़ो मूंखे ॾेखारियो त हिननि जे ॿिए गुरु घंटाल बि लिखियो आहे। इहा साॻी ॻाल्हि। माज़ अल्लाह, माज़ अल्लाह, त नबी करीम जी ज़ात बाबरकात ख़ुदकुशी लाइ तयारु थी वियो। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त, मां तव्हां खां पुछां थो त मुंहिंजे प्यारे रसूलुल्लाह खां वधीक ॿिए कंहिंजो हौसलो थींदो? मुंहिंजे प्यारे हबीब खां वधीक ॿियो को बहादुर थींदो? हिननि वरी छा कयो जो मुंहिंजे तकरीर जे रद में पंफलेट हिकिड़ो इश्तिहार छपरायूं मुंहिंजे रद में। साईं शाह साहब खे बि घटि वधि ॻाल्हायूं, मूंखे बि घटि वधि ॻाल्हायूं। असांखे भली ॻाल्हाए, साईं शाह साहब खे बि ॻाल्हाए, मूंखे बि ॻाल्हाए। शाह साहब जी इज़त मुंहिंजी इज़त रसूलुल्लाह जी इज़त तां क़ुर्बान आहे। हा या न? असां जूं इज़तूं रसूलुल्लाह जी इज़त तां क़ुर्बान आहिनि। पर ख़ुदा जो कसम आहे, आशिक बर्दाश्त कोन कंदा, महबूब जा ग़ुलाम बर्दाश्त कोन कंदा। ॿियो कुझु न कंदासीं, पर चवंदासीं चोर चोर चोर।
इहो त चवण जो हक़ आहे या न आहे? ॻाल्हायो बाबा ॻाल्हायो। चौकीदार छा चवंदो आहे? चोर चोर। चओ चओ। सुभाणे वरी चोर छा चवनि? बाबा कयो हड़ताल। कहिड़ी? कि असांखे चोर था चवनि। चुप करे छो था वेहनि? अबा हलाली नमक हलाल चुप कंदो? ॾाढे ॻाल्हायो। जेको खाए उहो बस कंदो। असीं त खाऊं सदको सरकार जो था। असांजी इज़त सदको सरकार जो, असांजो वक़ार सदको सरकार जो। असांखे तव्हीं घुरायो था भायो था सदके सरकार जे। असांजी इज़त आहे सरकार जे सदके। पोइ असांजी इज़त, असांजे अबे ॾाॾे जी इज़त, असांजे ख़ानदान जी इज़त मुस्तफ़ा जे नाले था कुर्बान। असीं त चोरनि खे चोर चवंदासीं यार। हा न सही। पोइ तव्हां भली ॻाल्हायो, भली तव्हां घटि वधि चओ, कुझु बि चओ, पर इंशा अल्लाह तबारक व तआला असीं तव्हांखे अहिड़ो नंगो कंदासीं जो लाड़काणे जे घिटी घिटी में ॿार परे खां ॾिसी चवंदो वञे वठो नूर नूर नूर। हा या न? असीं अहिड़ो नंगो ज़रूरु कंदासीं जो जिथो लॻंदो असां ओहो थो वञे। केरु थो वञे? आयो थो वञे। अहिड़ो असां बि तव्हां सां जुठ करे छॾींदासीं। यादि कजो मुंहिंजा प्यारा दोस्त, छो रसूलुल्लाह जा बेअदब हो, गुस्ताख हो। इहा बि का तारीफ़ आहे नबी जी? त भित तां पियो करे, मथो जबल तां पियो पाण छॾे, नबी पाक जी तारीफ़ था कयो। अरे ॿुॾी नथा मरो पिया। ख़ुदा जे ज़ात बाबरकात जो कसम आहे, मुंहिंजो महबूब मोहम्मद करीम हर ऐब खां पाक नबी आहे। या रसूल अल्लाह हक चार यार या गौसे आजम जिंदाबाद। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, कुछ पाण में गैरत पैदा कयो। गैरत तव्हांखे दुनिया जे मामलात ते गैरत ईंदी आहे न सही। इन खां लख दफ़ा वधीक मुस्तफ़ा जी इज़त जी गैरत धारियो, दीन जी गैरत धारियो। जेकॾहिं ॿियो नथा कुझु करे सघो त बाइकाट त कयो न। जलसन में त न वञो न, उन्हनि जे कचहरनि में त न वेहो, अहिड़नि खे पेशमाम त न बणायो, अहिड़नि जे मदरसनि में चंदा त न ॾियो, अहिड़नि वटि औलाद छॾे पंहिंजी औलाद खे ख़राब न कयो। अड़े दूर तन्हीअ खां लॾे जंहिंजी नाहे मुहड़ मल्ही रॾे, पखा तल पापिल खां परे परां अॾ। हाणे छा ग तन्हीअ जी छॾ जेके धनारऊं धार चरनि। अल्लाह बचाईंदी। चओ आमीन। ॾाढे चओ आमीन। अहिड़नि जी सोहबत छॾे ॾे। असांजे नवाब शाह जो मशहूर आलिम हो हज़रत अल्लामा व मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी, सभई जो रहमतुल्लाह अलैह। ॾाढे जो रहमतुल्लाह अलैह। सिंध जा मशहूर आलिम हा हज़रत मौलाना मखदूम अमीर अहमद साहब खोड़ाई, वॾो आलिम हो। ऐं ॿियो मुनाज़िरे इस्लाम, मुजाहिद इस्लाम हज़रत पीर गुलाम जदद सरहंदी, जंहिं वहाबियत खे नंगो करे सिंध में ख्वार करे छॾियो। वॾो बहादुर शख्स हो। उहो चवंदो हो, पीर साहब सरहंदी चवंदो हो, अबा ॿियो कुझु न चएव न त सुबुह जो उथी वज़ू करे 13 गारियूं वहाबी खे ॾे त बि सवाब थींदी। उहो चवंदो हो, उहो मां कोन थो चवां। सम्झो था न साईं? मुंहिंजी जॾहिं दस्तार थी दरगाह शरीफ़ ते, अल्लाह जो कसम आहे साईं क़िबला मुशरन वारा भी हुआ, साईं पीर गुलाम जद साहब सरहंदी भी हो, साईं उस्ताद अमीर अहमद साहब भी हो। वो उस्ताद असांजो उस्ताद मौली मोहम्मद साले से अल्लाह से जन्नत नसीब फरमाए, सॾु कंदो बाबा हाणे फलाणो वर ॾे, फलाणो वर ॾे, फलाणो वर ॾे। मां व अम्मा बिनेमत रब्बिक फहदिस तौर तो ॻाल्हि कयां, फ़ख्र कोन्हे, वॾाई कान्हे। अलाह जे बुज़ुर्गनि दरवेशनि बाननि मूंखे वर ॾिना। जंहिंमहिल पीर साहब खे सॾु कयो हली आ त ॿियनि हिकिड़ो हिकिड़ो वर ॾिनो। पीर गुलाम जे 2 वर ॾेई चई अलाह कंदो मां जहिड़ो थींदे। मां हुन जे जुतीअ जहिड़ो बि कोन आहियां, मां हुन जे जुतीअ जहिड़ो बि कोन आहियां। पर दरवेश दुआ कई। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हज़रत मखदूम मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी सभई जो रहमतुल्लाह अलैह, उन्हीं बुजुर्ग जो किस्सो तोखे ॿुधायां। नवाब शाह शहर में जामिया मस्जिद जो पेशमामो, बुजुर्ग जी कब्र में बस जे भर में वॾो वलीउल्लाह शख्स हो। उन बुजुर्ग जी कमाल करामत ही जे 14 साल मानी कान खाधी। अॼु बि हलो नवाब शाह में हज़ारे माण्हू वेठा आहिनि।
आंड्रे जी तकलीफ़ बीमारी थी पई बुज़ुर्ग खे मानी छॾे ॾिनई मुंहिंजे महबूब पाक जो आशिक़ हो ऐं पीरीअ में साईं पीरीअ में क़ुरान यादि कई रुगो यादि कोन कई पाण मुसलो ॿुधाईंदो उन बुज़ुर्ग 14 साल मानी न खाधी खीर ते ऐं फ्रूट ते गुज़ार कंदो हो वॾो न साहिब दुआ जो हो ऐं हर साल हज ते वेंदो हो कॾहिं टिकट कोन भराई कॾहिं पैसा कोन ख़र्च कई वेठो वेठो हूंदो हो मस्जिद में को पेशावर खां माण्हू आयो को कोटिया खां माण्हू आयो को लाहौर खां आयो को किथां आयो सुञाणंदा कोन हा उहे माण्हू चवंदा मौलाना मोहम्मद हाशिम राति असांखे रसूलुल्लाह हुकुम कयो आहे त मोहम्मद हाशिम खे हज ते मोकिलियो तैयार थी तोखे हज ते मोकिलियो हर साल बिला नागे ता हयाती जहिड़ो हो इएं ॿाहिरां माण्हू ईंदा हा हिन खे टिकेट ॾेई हज ते रवानो कंदा वॾो कामिल वलीउल्लाह शख़्स हो उन दरवेश जी हिन गुनहगार बि ज़ियारत कई हुई उन मखदूम साहब बुज़ुर्ग जी ॻाल्हि आहे नवाब शाह शहर में पिंडीअ जो मौलवी हो जंहिंजो नालो हो ग़ुलाम खान छा नालो ॾाढे ॻाल्हि छा नालो वॾो गुस्ताख वॾो बेहया वॾो बेअदब अहिड़ी ख़ुदा ताला सज़ा ॾिनसि जो महबूब करीम जी गिला पे कयई अबू ज़हबी दुबई वियो हो तकरीर कंदे कंदे रसूलुल्लाह जे ज़ात बाबरका जे शान में ऐं पीरान पीर जे बारे में गंदा लफ़्ज़ ॻाल्हाई जे काथे आहे तव्हांजो पीरान पीर मुंहिंजी टंग भञे काथे आहे तव्हांजो अब्दुल कादिर जीलानी मुंहिंजी ज़बान कढे काथे आहे तव्हांजो नबी उनखे सॾु कयो त मूंखे मारे इहे लफ़्ज़ चई कुर्सीअ ते किरियो हेॾी ज़बान ॿाहिरि निकिरी आयसि फौरन अस्पताल में खणी विया अस्पताल में खणी अस्पताल जे हवाले कयूं डॉक्टराणियूं नर्सूं मथां आयूं हिकड़ी नर्स जो सूरत ॾिठी दोडा ॿाहिरि निकिरी आया ज़बान ॿाहिरि निकिरी आई वात पटिजी वियो उहा नर्स 8 कलाक बेहोश पई 15 मिंट जहिड़ो हो दरवाज़ो डॉक्टर बंदि कयो डॉक्टर ॾिसी न पिया सघनि इएं पियो टप ॾे जे धाणियूं फुल्ला भुॼंदा आहिनि खट तां किरे हेठि करे टप ॾेई ॾेई मरी वियो डॉक्टर हुनखे बक्से में बंदि कयो मथां लिखियो इसकी सूरत देखना जुर्म है शक्ल बदलजी वई मुहांडो तब्दील थी वियो सूरत ख़राब थी वई लाश पाकिस्तान खॼी आयो मुंहिंजा दोस्त मथां वॾो सर्टिफिकेट लॻो आहे मुंहुं देखना मना है आशिक मरंदा आहिनि ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे दीदार कबो आहे चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह दफ़न थियो आहे रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे दफ़न थियण खां बाद में 12-13 साल खां बाद में दरियाह पाइण शुरू कयो आहे राति जो ख्वाब में गादी नशीन पोटे खे सैयद अली गौर शाह रहमतुल्लाह अलैह खे फरमाइनि था असांजे जनाज़े खे कढी ॿिए हंधि दफ़न कयो 13-14 साल खां पोइ लाश कढियो वियो आहे जमायत चयो त दीदार कंदासीं पीर साहब चयो त न इहा अल्लाह जी अमानत आहे जमायत चयो न असांजो कामिल पीर आहे सूरत सुहिणी आहे 13 साल खां पोइ सूरत ॾिठो जहिड़ी हुई तहिड़ी हुई 14 जे चंड खां वधीक चमकी रहियो हो जंहिं दीदार कयो त चयो सुभान अल्लाह तव्हां बि चओ सुभान अल्लाह साईं क़िबला मशहूरनि वारनि जहान छॾियो मुंहिंजा दोस्त फ़क़ीर मुरीद ओड़े पाड़े वारा आया गुलाब जो गुल सुतो पियो हो मुहदसिर सां अल्लाह पे यादि आयो 100 साल जी जमार में वफ़ात कई पीरीअ में वफ़ात कई साल सवा 2 साल ख़ामोशी अख्तियार हुई पर मुंहिंजा प्यारा दोस्त मुंह मां नूर पे भरियो हे निभागा जहिड़ा आहिनि बूथ द बिना जा जहिड़ा सुकल पादर जहिड़ा पत न पियो त दोदाई परे कोन अथव वञी ॾिसो जहिड़ो रिछ वेठो आहे या न आहे ॻाल्हायो अबा ज़ोर सां ॻाल्हायो मां कजो नालो त कोन दोगणा टिजो छो था को पाण ॾे सम्झे त भली सम्झे ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ इहो ग़ुलाम खान जेको अथव न ग़ुलाम खान इहो इन जो उस्ताद हो सम्झो था न सही ना हकानी जो उस्ताद हो इनखे पढ़ायो हई पोइ जहिड़ा चवंदा कांव तहिड़ा बच्चा जहिड़ो उस्ताद तहिड़ा शागिर्द पोइ जहिड़ो उस्ताद हो तहिड़ो शागिर्द पैदा थियो आहे जेको नऊज़ बिल्लाह लिखे थो त नबीअ खे त ईमान जी ख़बर ई कान्हे छा ॿुधायो नबी खे ईमान जी ख़बर कान्हे ॻाल्हायो ज़ोर सां नबी खे ईमान जी ख़बर कान्हे अरे कुल मौलूदी यूलदु अलल फितरत नबी त नबी आहे पर हर माउ जे पेट मां जेको ॿार ॼमंदो आहे सो बि मुस्लमान हूंदो आहे
अबवाहु युहव्विदानहु व युमज्जिसानहु व युनस्सिरानहु। पोइ पीउ ऐं माउ हुन जा यहूदी हूंदा त ॿारु यहूदी थींदो, नसारा हूंदा त नसारो थींदो, काफ़र हूंदा त काफ़र थींदो। पर जे माउ जे पेट अव्वल ईंदो आहे त मुस्लमान थींदो। छा थींदो आहे? चओ मुस्लमान। ॾाढे ॻाल्हि छा थींदो आहे? मुंहिंजा अदा पीउ जो मुंहुं ॾिसबो या न? ॻाल्हायो भावरदी जो। उस्ताद जो मुंहुं ॾिसबो या न? पीर जो वफ़ात खां पोइ मुंहुं ॾिसबो या न? जेको मथो अचे मुंहुं ॾेखारियो, जेको अचे सूरत ॾिसंदासीं। वर्दी कहिड़ी मिले? ये सूरत दिखाने के काबिल नहीं है। धी आई मुंहुं ॾिसां, ये सूरत दिखाने के काबिल नहीं है। पुट आयो मुहांडो ॾिठा, ये सूरत दिखाने के काबिल नहीं है। शागिर्द आया मुंहुं ॾिसूं, ये सूरत दिखाने के काबिल नहीं है। पुठियां नमाज़ पढ़ण वारा आया, पेश मामो असांजो मुंहुं ॾिसूं, ये सूरत दिखाने के काबिल नहीं है। खुदा ताला शक्ल बदलाए छॾी। ओ मुसलमान, तूं कहिड़ो बि गुनाहगार आहे, पर तुंहिंजे मुंहं में बि नूर आहे या न आहे? इहो आयो नवाब शाह में। ॻाल्हि पे हाकिम गुलाम खान आयो नवाब शाह में। मौलाना मोहम्मद हाशिम चयो त मशहूर वहाबिन जो मौलवी आहे, तकरीर त ॿुधां छा थो चवे, पर जलसे में कोन थो वञा, बेअदबन जे जलसे में कोन थो वञा। पंहिंजे मदरसे जे छत ते कुर्सी रखी, मथे वेही स्पीकर ते आवाज़ पे आयो, उतां वेही ॿुधाई। पर एॾो बेहया हो, गुस्ताख हो, जो इन जहिड़ो गुस्ताख बि थियो ई कोन्हे। अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाई महबूब जे शान में जो मौलवी साहब ॿुधी न सघिया। तौबा तौबा करे कुर्सी खणी हेठि लही आयो। मौलाना मोहम्मद हाशिम रहमतुल्लाह अलैह उहो अल्लाह जो वली हो, जंहिंखे रोज़ानो मुंहिंजे प्यारे महबूब जी सोमणीअ खां पोइ ज़ियारत थींदी हुई। सभई जो सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। इशा जी नमाज़ पढ़ी, सलात पढ़ी सुम्ही पवंदो हो। रात थींदी ही हज़रत मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी रहमतुल्लाह अलैह खे नबी पाक जी ज़ात दीदार कराईंदा हा। पर मुंहिंजा दोस्त, इहो जंहिं रात ख्वाब महबूब पाक जी गुस्ताखीअ जी तकीर ॿुधई, पर वेही बि कोन सघियो, लही आयो। ॿ टे अखर ॿुधई, ख़ुदा जो शान उहा रात थी, महबूब जो दीदार ई कोन थियो। ॾाढो परेशान थियो। वरी ॿी रात थी, ॿी रात बि दीदार कोन थियो, ॾाढो परेशान थियो। टीं रात थी, दीदार कोन थियो, वरी ॾाढो परेशान थियो। सलातूं पढ़ी, ख़ैरातूं कई, रोईंदो रहियो, किचीअ में गारो विझी महबूब खे सॾींदो रहियो। ओ मुंहिंजा सोना मदीने वारा, रोज़ दीदार कराईंदे। अॼु अलाए कहिड़ी क़िस्मत मुंहिंजी ख़राब थी आहे जो 4 रातूं थियूं दीदार कोन करायो थी। मुंहिंजा दोस्त, आख़िरकार घणे टाइम खां पोइ हबीबन करीमन जो दीदार थियो। महबूब साम्हूं आया, पर मुंहिंजे महबूब पाक सां इमाम हसन इमाम हुसैन ॿई गॾु हा। ॿई शहज़ादा गॾु हा। मौलाना साहब चवंदो हो, जंहिंमहिल नबी साईं मुंहिंजे साम्हूं आया, ॿई शहज़ादा साम्हूं आया, त मुॾे इमाम हसन ऐं इमाम हुसैन निहारे नबी साईं खे चवनि पिया, नाना। नबी साईं फरमायो, जीव बच्चा, नाना है मोहम्मद हाशिम बि वहाबिन जे तकीर ते वेंदो थी। छा फरमायो? नाना मोहम्मद हाशिम बि वहाबिन जे तकीर ते वेंदो थी, ॿुधंदो थी। नबी पाक फरमायो त ग़लती सां वियो हो, वियो कोन हो, बल्कि परे खां ॿुधो हई, पछतायो अथई। हाणे जेका तव्हांजी मर्ज़ी। इमाम हसन हुसैन फरमाइनि था, नाना तुंहिंजो आशिक़ आहे, हिन खे माफ़ करे छॾीसि। महबूब से फरमाइनि था, मोहम्मद हाशिम वाइदो कर, वरी अहिड़ो कमु न कंदे, मां मोहम्मद तोखे माफ़ थो फरमायां। अड़े मोहब्बत ॾाढी ॾाढी नाज़ुक शइ थी यार। मोहब्बत जो धागो ॾाढो नाज़ुक आहे। इहो छिन चान न, दूर तनी खां लॾ जजी नाहे मुहड़ मली रड़े। हा न सही, भॼ परे न भागन खां। त इहे पंहिंजे पीउ आदम जी बि सही माना में औलाद न आहिनि, जो पंहिंजे पीउ जे तरीक़े ते कोन था हलनि। आदम महबूब जे अचण खां अॻे ई वसीलो वरितो, हा या न? बाक़ी रहियूं ॿ ॻाल्हियूं। हाणे उन्हनि जे लाइ वरी ॿियो टाइम रखिजो, पोइ तव्हांखे इंशाअल्लाह ताला ॿुधाईंदुसि। टाइम घणो गुज़री वियो आहे। ॿ ॻाल्हियूं पियो, हिकिड़ो महबूब जे हयातीअ में वसीलो वठणु, ॿियो महबूब जे दुनिया मां बुरके मटाइण खां पोइ वज़ीफ़ो वठणु, वसीलो वठणु। इहो वरी को तव्हां टाइम रखो त पोइ ॿुधाईंदोसांव, छो त हाणे टाइम घणो थी वियो आहे। मां ॾिसां थो तव्हां कोन थकऊं पिया, मां थकिजी पियो आहियां। अबा चरनि मूं वड़जी वियासीं। भला वरी लाड़काणे कोन घुराईंदो या?
अगो पोइ हिक जाइ जो त कसर कढो था। कहिड़ो वाइदो आहे? पण वाइदे जी वरी माफ़ी बि त वठां थो न। अलाह हयाती ॾींदो आहे भा। अलाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे अॼु मां ॾिसां थो त मुंहिंजे आॾो घणा ॾाढी कूड़ियूं वेठा आहियो। हाणे ॿिए दफ़े अचां त ॾाढियूं हुजनि हूंदियूं, वाइदो त कयो। हिकिड़ा वरी था ईअं न कयो, कुझु ज़बान खोलियो। चंदो त कोन थो घुरां, ॾोकड़ त कोन थो घुरां, तव्हांखे थो ॾस ॾियां त महबूब जी सुन्नत ते अमल कयो। सुहिणियूं सूरतूं भला ॿियो एतिरो त कंदा कयो त भला ॿिए ॾाढा पोइ ते विहारींदा कयो, ॾाढनि वारा अॻियां विहारींदा कयो। नज़र त सोणे मुंहं ते पवे, अहिड़ो त कमु कंदा कयो। अलाह ताला शल तव्हांखे हबीब जे सुन्नतुनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हे चिठियूं बि तमामु घणियूं आहिनि, हे कैसेटूं बि मुंहिंजूं तमामु घणियूं अथव ऐं तक़रीबन इहे सभु मौज़ू मौजूद आहिनि। फ़क़ीर यार मोहम्मद ॾाहिरी, फ़क़ीर जान मोहम्मद ॾाहिरी मुंहिंजूं कैसेटूं भरींदा आहिनि ऐं तक़रीबन नायाब तक़ीरूं हिन वटि मौजूद आहिनि। फ़क़ीर यार मोहम्मद वटि संजर चांग जी तक़ीरा, नमाज़ जो मौज़ू आहे, कबर ऐं कफ़न जो बयान आहे, मेराज शरीफ़ जो बयान आहे, इल्म ग़ैब हाज़िर नाज़िर, शान सहाबा, शुहदाए करबला, चंबड़ में ऑपरेशन हिकिड़ो थियो आहे उहो बि आहे, शीयनि जा सुवालनि जा जवाब बि आहिनि, सादात मस्जिद लाड़काणे वारी उहा बि तक़ीर आहे, इस्लाम जा अक़ीदा, गौसे आज़म जूं करामतूं, ॿुढड़ी जो बेड़ो। फ़क़ीर जान मोहम्मद ॾाहिरी वटि उर्दू में सिंधीअ में मेराज जो बयान आहे, शान औलिया 31 नंबर आहे, जेको सभिनि तक़ीरुनि में मुंहिंजी पसंदि आहे। मूं जेके बि तक़ीरूं भरियूं आहिनि कयूं आहिनि, उन सभिनि खां मूंखे जेका वधीक वणंदी आहे सा इहा वणंदी आहे, शान औलिया वारी 31 नंबर। ॿिया मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि, गौसे पाक जूं करामतूं आहिनि, अलाह वारनि जो शान आहे, इहे फ़क़ीर वटि मौजूदु अथव। हाजी यार मोहम्मद वटि मौजूदु अथव। दुआ खां पोइ वठिजो। हे चिठियुनि जा सुवाल मुख़्तसर ॾींदो थो वञा, इंशा अल्लाह ताला वरी तफ़सील सां बाद में ॿुधाईंदुसि। पहिरों सुवाल आहे त तव्हांखे खाधो कहिड़ो वणंदो आहे? अबा जेको हलाल खाधो खणी ईंदुसि खाईंदुसि। मूंखां छो थो पुछी? अबा हिन जो मतिलबु छा त मौली साहब तव्हांखे खाधो कहिड़ो सुठो वणंदो? अल्हम्दुलिल्लाह, जेको अल्लाह ताला हलाल कयो आहे सभु वणंदो आहे। दुआ कर ख़ुदा हराम खां बचाए। इहे पुछिया न त वहाबनि खे खाधो कहिड़ो वणंदो आहे त ॿुधाया त काव बि खाईंदा आहिनि ऐं लिखियो अथनि पंहिंजे किताब में त ॿकर जा कपूरा खाइण बि सवाब आहे, पर ईअं बि लिखियो अथव त ॻोह खाइण बि हलाल आहे। हे साॻा अखर आहिनि। मौलवी साहब तव्हां मूंखे वणंदा छो आहियो ख़बर न आहे, घर न वठी वञा। ॿियो सवाल, मौलवी साहब तव्हां हर जलसे में चवंदा आहियो त अब्दुल्ला शाह मुनाज़रे में भॼी वियो आहे। असां अब्दुल्ला शाह खां पुछियो हो, उन चयो त मां क़ुर थो खणा, कूड़ था हणनि ऐं ईअं बि थो चवां त मुंहिंजी ज़ाल खे तलाक आहे जेकॾहिं मां भॻो आहियां। अबा वाह, पंहिंजी ज़ाल खे त अॻे ई तलाक आहे। इहो कूड़ कहिड़ो मुंहं ते चवे न अची वठी अचोसि। हिकिड़े माण्हू विचारे वेही महिनत करे अखर साॻा साॻो चिठी वारो आहे, शाबस हुजेसि। मौलवी साहब महिरबानी करे हिन सुवाल जो जवाब ॾियो त औरत क़बर ते वञे या न? तो वारी ज़ाल सॼो ॾींहुं ते जेलस में कपिड़ा चुकाईंदी, पीरनि फ़क़ीरनि ते वेही त कहिड़ो गुनाह थी वियो? अब आओ या न सही? ईअं बि पुछ न त मां वारी ज़ाल गाह करण वञे, काठनि ते वञे या जेलस बाज़ार में वञे, इहो बि त पुछ न। बाक़ी पीरनि फ़क़ीरनि ते जेकॾहिं परदे सां वही त का गुनाह कोन्हे। बेपर्दगी त मस्जिद में बि न जाइज़ आहे। अजरक जो पटको ॿधी जाइज़ आहे? हाओ जाइज़ आहे। अजरक मर्द जो लिबास आहे, मर्द जाइज़ पाए सघे थो, औरत न पाए। मुफ्ती साहब अर्ज़ त असां सुन्नत जमायत वारा देवबंद जे पुठियों निमाज़ पढ़ूं था, महिरबानी करे असांखे ॿुधायो। बाबा न जाइज़ आहे, मुंहिंजे पुठियां निमाज़ थींदी कान का? अवां सुन्नी सऊदी अरब में मस्जिद वारनि जे पुठियां निमाज़ छो न पढ़ंदा? छो पढ़ूं? वहाबिन जे पुठियां थींदी कान का? इहो कंहिं किताब में लिखियल आहे छा त जेके सऊदी अरब से हक़ ते हम जे पुठियों पढ़ो? तव्हांजे हुसैन अहमद मदनी ख़ुदि लिखियो आहे, मां ॾेखारियां, शहाब साक़िब में लिखियल आहे। हुसैन अहमद देवबंदी वहाबी लिखियो आहे त जेके नजदी आहिनि सभु बेअदब ऐं गुस्ताख़, ऐं जेके नजदी आहिनि सलातो सलाम खां रोकींदा आहिनि। नजदी बेअदब आहिनि, पोइ जेके तव्हांजो मौलवी बेअदब चए तव्हांजे पुठियों असां निमाज़ छो पढ़ूं? सवालात हज़रत गौस पाक खे घणा पुट हुआ, घणियूं नियाणियूं हुयूं, घणियूं घर वारियूं हुयूं, इन जे बारे में वज़ाहत कंदा। इहो ॿिए दफ़े ॿुधाईंदोसां, छो त हिन महिल मां तफ़सील यादि करे कोन आयो आहियां।
साईं मेहरबानी करे ॿुधा त दस्तगीर बादशाह पीरान पीर जो बासल ढगो रबीउल शरीफ में कुहजे या न बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे कुहजे हलाला भली को मेहरबानी करे असांखे ॿुधायो त सैयद खां सवाइ ॿियो मुर्शिद वठिजे अल्लाह जो नेक सालिह बानो केर बि हुजे जेको अल्लाह सां मिलावई नबीअ जो दीदार करावई जाइज़ आहे पर जे सैयद मुर्शिद आहे सचो नेक सालिह आहे त पोइ सोन ते सुहागो आहे ॿियो त जेको अल्लाह ई अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलाम जे नाले ते का शइ ॾे या वठे त जाइज़ आहे अल्लाह जे नाले ॾियणु वठणु जाइज़ आहे मुस्तफ़ा जे नाले ॾियणु वठणु हज़रत उस्मान जी सुन्नत आहे शिया चवंदा आहिनि त भिटाई ऐं कलंदर ॿई शिया हा भिटाई त शियनि जी पाड़ पटी आहे शियो कीअं थियो कलंदर जो नालो आहे मोहम्मद उस्मान शियो थी कोन थो सघे ॿियो साल आहे त साईं जेको तव्हां साईं जेको हितां हीरोइन खणी सऊदी अरब वञे थो उहो ते पकड़जी थो पवे उहो ते क़त्ल थो कयो वञे उहो काफ़र थींदो या मुस्लमान थींदो उहो काफ़र कोन्हे को उहो कबीरो गुनाहगार आहे कबीरो गुनाह आहे कुफर नाहे भला हे तव्हांखे मोली कोन ॿुधाईंदा छा सुवाल जवाब लाड़काणे वारा हे त सुवाल ॿारहं सुवाल आहिनि जिन माण्हूअ खे वाकई वठंदो आहे या न कंहिं बरोच जे वर कोन चढ़ियो आहे जा जिन मखलूक आहे जिन बि हिकिड़ी मखलूक आहे उहो कंहिंखे नुक़सान पहुचाए सघे थो घणा माण्हू चवंदा आहिनि त झिरकी या पोइकी वारी मच्छी खाइणु हराम आहे हलाल आहे झिरकी बि हलाल आहे मच्छी सभु हलाल आहे सुवाल हाणे तव्हां कहिड़ा कया आहिनि हे सभु सुवाल मुंहिंजे ख़्याल में अहिड़ा आहिनि सुवाल आहे त साईं ही मसइलो ॿुधायो त जॾहिं त के माण्हू चवनि था त शैतान लाइ जन्नत हराम आहे पोइ शैतान जन्नत में कीअं आदम वटि वियो बाबा मां मुंड में ॿुधा त दर खां ॿाहिरि वियो ई कोन हो सम्झो तव्हां बि कोन था पिया हिकु हिंदू जो चवणु आहे त 3 सालनि जो जवाबु ॾियो त मुस्लमान थींदुसि वठी अचोसि त मां मिंट में मुस्लमान कयांसि वठी अचे रूबरू मूंसां सुवाल करे हिकिड़ो दोस्त आहे उहो शाह वलीउल्लाह जे तहरीक में शामिल थियो आहे शाह वलीउल्लाह त मुंहिंजा अदा सुन्नी हो पर हुन जे किताबनि खे हुन जे तरफ़ मनसूब करे कूड़ा किताब जेके शाह वलीउल्लाह जा लिखियल बि कोन्हनि वहाबिन शाह वलीउल्लाह जे नाले कया आहिनि अॼुकल्ह असांजा के अणपढ़िया दोस्त सदाइनि पाण खे पढ़ियो लिखियो था पर माण्हुनि खे अणपढ़ियो चवंदो आहे जेके इहा बि तमीज़ कान्हे का त शाह साहब जो किताब आहे या न आहे शाह साहब जा असली सही किताब सुन्नत जमायत जा हा बाक़ी शाह साहब जे तरफ़ घणा जेके मनसूब किताब कयल आहिनि जेके शाह साहब जा कोन हा से वहाबिन लिखिया आहिनि शाह साहब जा कोन्हनि अहिड़ो को किताब हूंदो असां शाह साहब जो कोन मञींदासीं ताज मोहम्मद अमरोटी जे बारे में ॿुधायो त कीअं हो उहो माखो छो था पुछो अमरोटनि खां पुछो वेठा आहिनि अब हाओ न सही अमरोटनि खां पुछो जेके पोयां वेठा त वहाबी हो या सुनी हो उहे पाण चवंदा देवबंदी हो पोइ पाण चवनि देवबंदी हो पोइ तव्हांजी मर्ज़ी पटको ॿधायोसि तव्हांजी मर्ज़ी कंदा आहिनि उनखे छा कजे उनखे वठी ख़ैर जो दरिया में लोड़े छॾिजे ॿियो छा कजे मुफ्ती साहब मूंखे अर्ज़ु करे ॿुधायो त बिना शरीयत वारा सूफ़ी हक़ ते आहिनि या न अब तव्हां पाण फ़ैसिलो करे छॾियो बिना शरीयत वारो हक़ ते किथे थींदो त 12 सुवाल कया अथव महिरबानी करे मुफ्ती साहब अर्ज़ु आहे त ही दुआनामो ज़रूरु पढ़ंदा ठीकु आहे चिठी रखी थो जरा पढ़ंदुसि मुंहिंजो ख़त आहे ॿियो लिखियो अथव हिन में त महिरबानी करे असांखे ॿुधायो त पीर मिठे जी नात तव्हांखे यादि आहे उहा ॿुधायो अब हाणे उहा त हाणे तव्हां सवेर चओ हा असल ॿुधो न तव्हां त आहियो मस्त फ़क़ीर तव्हां त वाह 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 खणी कई हाणे मूंखां बि त पुछो न हिकिड़ो फ़क़ीर हो हुनखे थी पियो जिन पोइ बेवकूफ़ी में हिकिड़े जिनाईअ खे घुराई पोइ जिनाई पियो लहर करे कि ॾे फ़क़ीर मूंखां जिन कीअं छॾींदो चई बाबा मूं वारो फ़क़ीर जिन थो चवे त नंढनि फोटनि जी वञी ॿोरी विरहाए त तोखे जिन छॾे वेंदो उन चयो फ़क़ीर अघ जी ख़बर थी कि न मिड़ई टिटो ॾेई छॾी
नंढन फोटन जी बोरी घणी कीमत थींदी हाणे पीर मिठे साईं वारी नात तमाम मथे आवाज में गाइबी आहे हाणे मां त ॻाल्हाए गलो वेहिजी वियो आहे इंशाअल्लाह ताला ख़ुदा ख़ैर कयो त वरी तव्हांखे खुलफा राशिदीन कॉन्फ्रेंस में ॿुधाईंदासीं अल्लाह साईं तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए रब करीम तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए नबी पाक अलैहिस्सलाम जी ख़ुदा ताला मोहब्बत नसीब फरमाए जो कुछ मूं ॿुधायो आहे अल्लाह ताला क़बूल फरमाए जो कुछ तव्हां ॿुधो आहे सो अल्लाह ताला क़बूल फरमाए قال الله تعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وصحابه وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم